के सर्कमस्टेंसेस लास्ट आहे पॉइंट त असांजा हालात जेके आहिनि उन्हनि खे असांजा हालात अहिड़ा आहिनि ऐं असां नथा करे सघूं। हालात आइडियल हालात कंहिंखे बि कोन मिलंदा आहिनि। तव्हां इन में हिकु शइ ते फोकस रखिजो, सर्कमस्टेंसेस ऐं चॉइसिस। हालात ऐं चॉइसिस। हालात आइडियल कॾहिं बि कोन हूंदा आहिनि। उन में तव्हां हालातनि में बेकार हालातनि में सफ़ा तव्हांजे फेवर में हालात न आहिनि। उन में तव्हांजी चॉइस कहिड़ी आहे, उहा चॉइस मैटर कंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां वटि हालात भला न आहिनि ऐं तव्हां रहो था त यार हालात मुंहिंजा अहिड़ा आहिनि ऐं जेको आहे उन में तव्हां हालातनि में हिकिड़ी चॉइस कई त यार मुंहिंजा हालात भला न आहिनि, हाणे इन चॉइस में वेही रहो, या चॉइस तव्हांजी आहे रहण जी। कुझु माण्हू चवंदा आहिनि त न यार मुंहिंजा हालात अहिड़ा आहिनि बट मां हालात चेंज कंदुमि, मां हिनखे बहितर करण जी कोशिशि कंदुमि ऐं अॻिते वधण जी कोशिशि कंदुमि। इहा वरी चॉइस डिफरेंट आहे। सो चॉइस मैटर करे थी त चॉइस तव्हां कहिड़ी था कयो। सर्कमस्टेंसिस फेवर में न हूंदा आहिनि, कॾहिं बि फेवर में न हूंदा आहिनि। चॉइस तव्हांजी आहे। मिसाल तौरु हीअ असांजा हींअर करंट सिनियोर खे ॾिसो वञे त करंट सर्कमस्टेंसिस जेके आहिनि असांजी ज़िंदगी में उहे सही न आहिनि कि असां लॉकडाउन आहियूं ऐं बिज़नेस ज़िंदगी ठप लॻी पई आहे। बट इन में कुझु माण्हू अहिड़ा आहिनि इन रियलिटी खे एक्सेप्ट नथा कनि, चवनि था सर्कमस्टेंसिस कहिड़ा बि हुजनि असां वेंदासीं ॿाहिरि हुन में जेको आहे इशूज़ फेस कनि था ऐं पुलिस वारा उन्हनि खे बेइज़त कनि था ऐं उहो वापसि वरी अचनि था। कुझु माण्हू उहे चॉइस करे वेठा आहिनि त न यार कोरोना का शइ आहे ऐं इन में जेको आहे चॉइस आहे त बहितर आहे त घर वेहे माण्हू बीमारी खां बि बचंदो ऐं हुन पुलिस जे डंडनि खां बि बचंदो। सो चॉइस तव्हांजी आहे बाबा। ऐं मिसाल तौरु तव्हांजो ड्रीम वॾो आहे बट उन ड्रीम आहे, उन ड्रीम खे अचीव करण जे लाइ पैसा बि खपनि, पंहिंजी शख़्सियत ते कमु करण जे लाइ पैसा खपनि, कोर्सिस करणा आहिनि, पैसा खपनि। त इन में तव्हां हिकिड़ो ही फार्मूलो यादि करे छॾियो, कामा ऐं फुल स्टॉप वारो। घणा माण्हुनि खे आमतौर ते प्राइवेट गवर्नमेंट जॉब मिली वेंदी आहे, भले उहा नंढी लेवल जी छो न हुजे, उनजी कैपेसिटी वॾी हूंदी आहे बट जॉब मिली वई छो जो गवर्नमेंट जॉब आहे त उहा बसि उते फुल स्टॉप हणी छॾींदा आहिनि। बसि ज़िंदगीअ में इहा ई जॉब करणी आहे, अॻिते असांखे न आहे वधिणो। सो मां चवंदुमि त हमेशह जॾहिं बि का शइ अचीव थियो, को गोल अचीव थो थिए, उते कामा लॻायो, वरी अॻियां ॿियो गोल सेट कयो, वरी कामा लॻायो, वरी टियों गोल सेट कयो। अहिड़े तरीक़े सां ज़िंदगीअ जे पर्पस जी तरफ़ थींदा